नसरुल्ला गडानी सहाफ़ी सां गॾु हिकु सोशल वर्कर बि आहे। हू हमेशह मिसकिन मारवाड़नि जी आवाज़ बणियो आहे। हुन हमेशह वॾियनि क़ुवतनि सां मुहाॾो अटकायो आहे। हिन दिलेर सहाफ़ी ते कई भेरा क़ातिलाना हमला बि थिया। हुन चयो त मूंखे ख़बर आहे ही ज़ालिम साम्राज मूंखे क़त्ल कराए छॾींदो, पर हुन हक़ सच जे अलम खे कॾहिं बि न छॾियो ऐं हमेशह हुन कठिन राह ते साबित क़दम रहियो। हुन जी हिन दिलेरी खां घणनि खे ख़ौफ़ हुयो, छो त हू कंहिंखे बि बख़्श नाहे कंदो। तॾहिं त हर करप्ट हिन जे पाछे खां परे रहण जी कोशिश कंदो आहे। हुननि ज़ालमनि हिन हक़ सच जे अलम बरदार ते अॼु सुबुह 11 बजे मीरपुर माथेलो वेझो जॾहिं हू ॻोठां शहर पे आयो, हुन ते हमिलो करे 3 गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो। हुननि ज़ालमनि पंहिंजे वसां कुझु बि न घटायो, हू मुअल सम्झी हलिया विया। ही ख़बर बाहि जीअं समूरे तर में फैलिजी वई। पोइ सहाफ़ी सोशल वर्कर तोड़े शहरी उते पहुची विया ऐं खणाए DHQ अस्पताल आंदो वियो। जॾहिं नसरुल्ला खे खणनि पिया, अहिड़ी हालत में बि विक्टर जो निशान ॾेखारे रहियो हो। हुन अस्पताल जे अमले हिन खे रहीम यार जे शेख ज़ायद अस्पताल में रेफर करे छॾियो, जिते ऑपरेशन करे गोलियूं कढियूं वियूं आहिनि। डॉक्टरनि मूजिबि गोलियूं लॻण सबबि फिफड़ मुतासिर थिया आहिनि। होॾां नसरुल्ला जे हमले ख़िलाफ़ क़ौमी अॻवाननि ऐं सोशल वर्करनि शहर मुकम्मल बंदि कराए छॾियो। शहर में मुकम्मल हड़ताल आहे ऐं नसरुल्ला हिन वक़्तु शेख ज़ायद अस्पताल में ज़ेर इलाज आहे। मालिक खां दुआ आहे नसरुल्ला खे वॾी हयाती ॾे, जीअं हू हमेशह जीअं मज़लूम अवाम जो सहारो बणिजंदो रहे।